समूरा के नाल समूरा के नाल समूरा के नाल समूरा के नाल चाहिए के नाल चाहिए के नाल चाहिए के नाल चाहिए सरदारी कोटा संत लगाई लखलाना पतोते लखलाना पतोते लखलाना पतोते लखलाना पतोते तो संत खपाई तो संत लगाई संधि के पानी में उन्हीं से जवाब दो लखलाना पतोते लखलाना पतोते लखलाना पतोते लखलाना पतोते तो संत खपाई तो संत खपाई सिंध जो प्रेस सेक्रेटरी तजरमान मां सीनियर साफी इलाही बख्श को ऐलान थो कया त ये जाली जेकी गवर्नमेंट बिन फैमिलियन जी मुस्लिम लीग नून फैमिली आई एम सरदारी लीग तू बुधी छत तू ज़ैल हक वाली पैरवी थो करी तू पाकिस्तान जो सदर मौजूदा ज़ैल हक तो लगी आई ज़ैल हक जी पैदावार मुस्लिम लीग नून जी फैमिली तुझी फैमिली गवर्नमेंट है मुतारिक किरदार आइनाम रैली जी अगवानी कंदड़ साईं नियाज़ बरुआ साहब बयान मुख्तलिफ तंजीम अंजाम दोस्तों साथियों आबिद कलोड़ो साहब अहन हजारन जी तादाद में घंटा घर चौक ते आयल समूरन मेहड़ वासिन के दिल जे गहराइन सा भलीकार चवा थो मेहड़ शहर जा रहासियो रेड़े वारो दुकानदारो हिमायत नथा क्यों अड़े जता हिमायत नथा क्यों तो अपोजिशन में वेटरन लीडर जो साथ रहियो उन्हनि सां बि न करे तो ख़बर पए बाक़ी जेका तव्हां ड्रामेबाज़ी कई आहे जेके हिते मेड़ वारा जेके हुन जा लीडर ड्रामेबाज़ियूं कनि था असां तव्हांजे ड्रामेबाज़नि खे सम्झी चुकिया आहियूं हाणे तो तव्हांखे मेड़ वारा सम्झी चुकिया आहिनि इंशाअल्लाह ताला तव्हांजो घेराव थींदो तव्हां खां पुछा कई वेंदी त तव्हां असांजे सिंध जो केस कीअं विड़ियाओ कहिड़े नमूने सां विड़ियाओ हाणे तव्हांजो जांच क्यों होनी जॾहिं वकील बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पहिरियों त मां मेहड़ जे सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां असांजा वकील बिरादरी बीठी आहे शहर जा मौजूद दोस्त बीठा आहिनि मां कंहिंजा नाला खणा मां इन्हनि सभिनी खे जेके हिन जदोजहद में गॾु आहिनि उन्हनि खे सलाम थो कयां त जेके पंहिंजे सिंध खे बचाइण लाइ पंहिंजी धरतीअ खे बचाइण लाइ पंहिंजे केनालनि खे बचाइण लाइ पंहिंजे दरियाहनि खे बचाइण लाइ जेके निकिता आहिनि मां इन्हनि सभिनी दोस्तनि खे सलाम थो कयां दोस्तो तक़रीबन 5-6 महीना थी विया आहिनि सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे सॼी सिंध जो आवाज़ हिकु आहे उहो कहिड़ो आवाज़ आहे त केनाल नामंज़ूर केनाल सिंधी माण्हू कढण कोन ईंदा सिंधु दरिया जा वारस सिंधी जा माण्हू सिंध जा बच्चा सिंध जो औलाद ई आहे सिंध जा वारस पंजाब कोन्हे सिंध जो वारस ज़रदारी कोन्हे सिंध जो वारस फिलहाल ज़रदारी कोन्हे पर सिंध जा वारस सभु नौजवान ये नंढा ये ही आहिनि ये बेगैरत जेके आहिनि ये सिंध जा वारस न आहिनि जेके चवनि था त सिंध असांजा सिंध तव्हांजी न आहे सिंध जा तव्हां खता रहो सिंध जा खता रहो अयूब खोड़े 1 यूनिट लागू कयो अयूब खोड़ो लाड़काने जो वॾे में वॾो ज़मींदार हो
पर अयूब घोड़ो अॼु तव्हांखे नज़र न ईंदो, न को उनजो ख़ानदान नज़र ईंदो। इन्हनि बि सिंध सां गदारी कई आहे, जेके वफ़ाक़ में वेही सिंध जे कुख में छुरो हणंदा। इंशा अल्लाह ताला इन्हनि ते जेके थुकूं लांदियूं असांजूं, इंशा अल्लाह ताला इन्हनि जो बि इन धरतीअ ते नालो निशान न रहंदो। बाक़ी क़यामत तोणी जेका लानत वसे थी ज़रदारी तुंहिंजे ख़ानदान ते, जेके ज़रदारी जा हवारी आहिनि, उन सभिनी ते इहा लानत वसंदी। सिंधी जॾहिं बि इलेक्शन थिए थी त सिंधियुनि असांखे वोट ॾिनो आहे। हालांकि सिंधी माण्हुनि हिनखे वोट न ॾिनो आहे, हिनखे खटाइण वारा ॿिया आहिनि। 147 फार्म जी पैदावार आहिनि, उनजो जेको सिंधी इन्हनि खे वोट नथा ॾियनि, मां सम्झां थो उनजो बदिलो वठी सिंध खे तबाह बर्बाद करणु चाहिनि था। त छके नाल